रहमत रमजान एसएस न्यूज के साथ। ओबावड़ो रोंती कचे में उमर शहर जी 100 एकड़ कणक जे फसल के पाह ॾियण बाद उमर शहर हुकूमत के पेश पवण लाइ तैयार थी वियो। गुलाम अली रिंद जी रिपोर्ट मुताबिक़ ओबावड़ो रोंती वारे इलाइक़े जो रहवासी उमर शहर पंहिंजे सोशल मीडिया ज़रिए बयान ॾींदे चयो आहे त 2018 में मुंहिंजो पुटु सीलरा बिरादरी ऐं 6 ॼण बिरादरी क़त्ल कयो हो, जंहिं बाद छेड़ा वधी विया आहिनि। आऊं आईजी सिंध डीआईजी सखर ऐं एसएसपी घोटीअ खे अपील कयां थो त अगरि क़ौमी झेड़ा ख़त्म कराइण लाइ फ़ैसिला कराए वञनि त बहितर थींदो। हिन जो वधीक चवण हो त मां पाण 85 सालनि जो आहियां। अगरि मुंहिंजा हुकूमत फ़ैसिला कराए त मां पंहिंजे पुटनि ऐं पंहिंजे ख़ानदान समेत हुकूमत वटि सरेंडर करण लाइ तयारु आहियां। हुकूमत मुंहिंजे पुटनि ऐं मुंहिंजे मथां लखे रुपया इनाम मुक़ररु कया आहिनि। मां कंहिं बि क़िस्म जो ॾोह नथो कयां। ख़ुदारा मुंहिंजनि क़बीलाई झेड़नि जा फ़ैसिला कराए वञनि त हुकूमत वटि पेश थी पाण खे साफ़ करणु चाहियां थो। सकरंड वेझो नेशनल हाईवे ते नवाबशाह खां हैदराबाद वेंदड़ बस मोटरसाइकिल सवार खे बचाईंदे ड्राइवर जे कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार गुलशेर सोलंगी ज़ख़्मी ऐं संदसि घरवारी थरे ते फ़ौत थी वई। बस में सवार 10 खां वधीक मुसाफ़िर पिणु ज़ख़्मी थी पिया। इत्तला मिलण ते एम्बुलेंस सर्विस ज़रिए ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर तालका अस्पताल सकरंड पहुचायो वियो, जिथां ज़रूरी तौर ते इलाज बाद डॉक्टरनि पारां रेफर करण ते ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल नवाबशाह पहुचायो वियो। तलहार लॻ ॻोठ हाजी खान लाशारीअ जो रहवासी 7 साला ॿारड़ो फुलेरी केनाल में विझंदे बुॾी फ़ौत थी वियो। फ़ौतीअ जो लाश 1 कलाक खां पोइ रेस्क्यू करे तालका अस्पताल तलहार मुंतक़िल कयो वियो, जिथे डॉक्टरनि पारां संदसि मौत जी तस्दीक कई। फुलेरी केनाल में फ़ौत थींदड़ नौमान जे वारिसनि मीडिया खे ॿुधायो त नौमान सुबुह घरां रांदि करण लाइ निकितो हो। असांखे ओचितो इत्तला मिलियो त असांजो ॿारड़ो बुॾी फ़ौत थी वियो आहे, जंहिंजी 1 कलाक ॻोल्हा खां पोइ लाश मिली वियो आहे। फ़ौती नौमान जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो वियो आहे। कोटड़ी साइड में क़ाइम बैटरियूं ठाहींदड़ फैक्ट्रीअ जे पौरियतुनि पारां गुज़िरियल 6 महीननि खां पघारूं ऐं बोनस न मिलण ख़िलाफ़ अॼु फैक्ट्रीअ जे मुख्य गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ हसनैन ख़ान, अब्दुल सत्तार, शाहज़ेब ऐं ॿियनि चयो त पघारुनि समेत बोनस नथो ॾिनो वञे ऐं बिना जवाज़ नौकरियुनि खां पिणु बरतरफ़ कयो वियो आहे। हिननि चयो त 6 महीननि खां पघार नाहे मिली, जंहिं सबबु घरनि में फाकाकशी आहे। रमज़ान जे भलारे महीने में बचा बुखूं काटे रहिया आहिनि। फैक्ट्री इंतज़ामिया हिरासा करे रही आहे। हिननि चयो त असांजा मुतालबा पूरा करे पघारूं ॾिनियूं वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। गुज़िरियल राति सांगड़ जे इलाइक़े मंगली थाणे जी हद में ज़मींदार पारां हारियुनि खे हिसे जी कणक न ॾियण ऐं हारियुनि जे घरनि खे बाहियूं ॾेई साड़ण वारे अमल ख़िलाफ़ समाजी तंज़ीम हारी वेलफेयर एसोसिएशन ऐं सिविल सोसाइटीअ जे अॻवाननि पारां अकरम ख़ासखेली, शहज़ाद ख़ासखेली, यासीन अली, आसिफ अल बशर, माशूक अली, अलीगुल ज़रदारी, असद रिंद ऐं ॿियनि जी अॻवानीअ में हथनि में प्ले कार्ड खणी नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त गुज़िरियल राति सांगड़ में ज़मींदार रसूल बख्श गदारो कणक न ॾियण जे मसइले तां 3 हारियुनि होत शेख, नाइब शेख ऐं राणो शेख जे घरनि खे बाहियूं ॾेई साड़ण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त ज़मींदार पारां कणक जो समूरो फसल खणी वञण ते हारियुनि पारां मंगली थाणे ते ज़मींदार ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई हुई, जंहिं तां ज़मींदार मछेजी ग़रीब हारियुनि जे घरनि ते बाहियूं ॾेई साड़े छॾिया आहिनि, जंहिं जे नतीजे में घरनि में फियल समूरो अलाह ताला सड़ी रख थी वियो आहे ऐं इहो हिकु जेको इंतिहाई शर्मनाक अमल आहे। हिननि चयो त FIR दाख़िल हुअण जे बावजूदि हद जे थाणे जी पुलिस ज़मींदार रसूल बख्श गदारो खे गिरफ़्तार नथी करे ऐं हू आज़ाद घुमी रहियो आहे, जंहिं मां हारियुनि जी जान खे ख़तरो आहे। हिननि चयो त हारियुनि खे बटाई जो हिसो ॾिनो वञे ऐं हारियुनि जो हिसाब किताब साफ़ शफ़ाफ़ कयो वञे त जीअं ग़रीब हारियुनि सां इंसाफ़ थी सघे। सॻियो पुलिस जो गुज़िरियल राति 2 हंधनि ते ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो, फायरिंग जे ॾे वठि, फायरिंग जे आवाज़ ते केतिराई ॻोठाणा घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। उन सिलसिले में पुलिस चौकी सॻियूं इंचार्ज शाहिद खुश्क प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त SSP खैरपुर मीर रूहल ख़ान खोसो, DSP सोबोदेरो ऐं SHO सोबोदेरो जे हुकुम ते सॻियूं चौकीअ जी हद में गश्त करे रहिया हुआसीं त सॻियूं खानवाहण लिंक रोड कुरैशी ॻोठ साम्हूं ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि कई, जंहिंखां पोइ ॾोहारी उतां फ़रार थी विया। रहमत रमजान SS न्यूज के साथ।